क्रिकेट वर्ल्ड कप शुरू थियण में आङिरियुनि ते गिणण जेतिरा ई ॾींहं बाक़ी बचा आहिनि, पर पाकिस्तानी टीम जा अंदरूनी मसइला ख़तम थियण जो नालो ई नथा वठनि। एशिया कप में बुरी शिकस्त ऐं रांदीगरनि विच में हलंदड़ मुबैना तकरार जूं ख़बरूं मंज़र-ए-आम ते अचण खां पोइ इन मामले हाणे हिकु नओं रुख़ अख़्तियार करे वरितो आहे। एशिया कप में नंबर 1 वनडे टीम तौर शिरकत कंदड़ पाकिस्तानी टीम खे शुरूआती कामयाबियुनि बैदि भारत हथां इबरतनाक शिकस्त जो मुंहुं ॾिसणो पियो हो, जॾहिं त श्रीलंका खिलाफ सुपर 4 मरहले जी अहम मैच में शिकस्त सां गॾु ई पाकिस्तानी टीम जो सफ़र तमामु थी वियो हो। मैच खां पोइ टीम जे कप्तान बाबर आज़म ऐं फास्ट बॉलर शाहिन शाह अफरीदी जे झेड़े जूं ख़बरूं बि मीडिया तोड़े सोशल मीडिया ते बहस जो मौज़ू बनियल रहियूं। हिकु निजी टीवी चैनल जे सहाफ़ी तरफ़ां पाकिस्तान क्रिकेट टीम जे ड्रेसिंग रूम जूं ख़बरूं ऐं वीडियो लीक करण वारे वाक़े सभिनी खे धोधे छॾियो हो, जंहिंखां पोइ पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बि हरकत में ईंदे मामले जो सख़्तु नोटिस वठंदे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो ऐलान कयो हो। पीसीबी ज़रियनि जो चवणु आहे त बोर्ड खे क़ौमी टीम जूं ख़बरूं लीक करण वारे मामले जी शुरूआती जांच दौरान चीफ सिलेक्टर इंज़मामुल हक़ जे भाइटे ऐं क़ौमी ओपनर इमामुल हक़ जे मुलविस हुजण जा इशारा मिलिया। ज़रियनि मूजिबि इशारा मिलिया आहिनि त पाकिस्तानी ओपनर इमामुल हक़ ड्रेसिंग रूम में थींदड़ ॻाल्हि ॿोल मीडिया में लीक कई। इन हवाले सां पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तरफ़ां फ़िलहाल बाज़ाब्ता तौर को बयान जारी नाहे कयो वियो। मामले जी जांच ऐं वधीक सबूत गॾु कया पिया वञनि। ज़रियनि तरफ़ां ॿुधायो पियो वञे त जेकॾहिं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खे इमामुल हक़ ख़िलाफ़ ड्रेसिंग रूम जा मामला अवामी सतह ते आणण जा सबूत मिलनि था ऐं जांच दौरान इहो साबित थिए थो त मीडिया खे जेके ख़बरूं मिली रहियूं आहिनि उन्हनि पुठियां इमामुल हक़ जो हथु आहे त बोर्ड संदसि ख़िलाफ़ सख़्त एक्शन वठंदी। मथसि क्रिकेट खेॾण ते पाबंदी बि मढ़ी सघिजे थी।